न्याणिंदी हाई स्कूल, न्याणिंदी हाई स्कूल, न्याणिंदी हाई स्कूल। कड़ियो गंवर में तैलीम बचायो कमेटी पारां गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल जी इमारत जो मरम्मती कम रोलडे जो शिकार हुजण ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में तदरीसी अमलो मुक़रर न थियण ख़िलाफ़ अॼु 27 ॾींहं बि शहीद फाज़ल राव चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। तैलीम बचायो कमेटी जे अॻवाननि विष्णुमल महेश्वरी, जेठोमल महेश्वरी, अबूबकर कच्छी, अब्दुरसूल समूह, ज्ञानचंद महेश्वरी ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 5 सालनि खां नियाणियुनि जो स्कूल गैर फ़ाल बणियल आहे। इमारत मुकमल तौर ते तबाह थी किरी पई आहे, जंहिं करे कड़ियो गंवर जे नियाणियुनि जी तैलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। जॾहिं त बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी इमारत गुज़िरियल 3 सालनि खां मुकमल थी वई आहे, पर उन में प्रिंसिपल समेत सब्जेक्ट स्पेशलिस्ट, टेक्नीशियन ऐं ॿियो अमलो मुक़ररु न थी सघियो आहे, जंहिं करे 11हें ऐं 12हें क्लास जे शागिर्दनि जी तैलीम पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। ॿी तरफ़ अॼु तैलीम खाते पारां 27वें ॾींहं खां पोइ तैलीम बचायो कमेटी पारां जारी अलामती बुख हड़ताल जो नोटिस वठंदे DO एलिमेंट्री बदीन अनवर पाराबी पारां शहीद फाज़ल राव चौक ते लॻल अलामती बुख हड़ताल कैंप ते पहुची एहतजाज कंदड़ अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि यकीन ॾियारियो त गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल जी ज़बून हाल इमारत खे जल्द तइमीर कराए उन में तैलीम जो अमल बहाल कयो वेंदो ऐं उन सां गॾु नियाणियुनि जे लाइ 9 ऐं 10 दर्जे जा क्लास पिणु शुरू करे उन्हनि में बि तदरीसी अमल बहाल कयो वेंदो। बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में बि जल्द टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ मुक़ररु कयो वेंदो। तैलीम बचायो कमेटीअ जे अॻवाननि पारां पेश कयल मुतालबा मञण बैदि 27 ॾींहं खां हलंदड़ अलामती बुख हड़ताल कैंप खे ख़त्म करण जो ऐलान कयो। कानजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।